अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़ शख़्सियतूं, लेखक रसूल बख्श पलीजो, सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी, छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। मुफ़क्किर ऐं अॻवान हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानी तारीख़ जे पस मंज़र में। क़िस्त ॿी, हिसो ॿियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गौर फरमाईंदा हुआ, नोफ़िल सां कचहरियूं करणु फरमाईंदा हुआ, ज़ेद सां ऐं शाइरनि सां कचहरियूं कंदा हुआ। दुनिया में बि हलिया, गारे हिरा में बि गौर फरमाईंदा हुआ। ज़माने जा उन वक़्तु नवां ख़्याल हुआ, दीन पुढ़ा थी चुका हुआ, ॻाल्हियूं पुराणियूं थी चुकियूं हुयूं। कंहिं नई शइ जी ज़रूरत महसूसु थींदी हुई, ख़ासि करे वापारी क्लास खे। उहे ख़ुशि माण्हू हुआ, आज़ादु माण्हू हुआ, आज़ादु तबियत जा माण्हू हुआ, ॿिन्ही शहनशाहनि जे गिरफ़्त खां आज़ादु हुआ। सफ़ा पीड़ियल माण्हू नवां ख़्याल पैदा न करे सघंदा आहिनि, सफ़ा ख़ुशि माण्हू बि कोन करे सघंदा आहिनि। पर विच थरा न सफ़ा पीड़ियल हुजनि, न सफ़ा मथे हुजनि, विच थरा माण्हू हुआ, आज़ादु ख़्याल हुआ ऐं अजीब ग़रीब माण्हू हुआ। शहरनि रिणनि जबलनि पटनि जे विच में तारीख़ ताक़त जो तवाज़ुन रखियो आहे। केतिरा ई ज़माना शहर अॻिते वधंदा आहिनि, तहज़ीबूं ठहंदियूं आहिनि, हिकिड़े ॾाके ते ईंदियूं आहिनि, सहराउनि जे पेट में पलियल ख़्याल वधंदा आहिनि ऐं उहे ॿोॾ ऐं विॼ वांगुरु शहरनि ते छांइजी वेंदा आहिनि। तव्हां विच एशिया जी तारीख़ ॾिसंदव त जेके तूफ़ान उथिया डेंड्रस जा, मेरोनस जा, उन्हनि तवाज़ुन खे बरक़रार रखियो। 610 ईस्वीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नबूअत अता थी। 3 साल अंडरग्राउंड कमु कयाऊं। कुझु माण्हू मुस्लमान थिया। अवाइली मुस्लमाननि में बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हो, हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु हो, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु हो। पर 2-3 उहे माण्हू बि हुआ जेके बाद में मशहूरु जनरल थिया, जन मुस्लमाननि जी तारीख़ में वॾो किरदारु अदा कयो। मसलन सईद बिन अबी वकास, अबू उबैदा बिन जर्राह, जन ईरान फ़तह कयो ऐं मिस्र ते हमलावर थिया, फ़लस्तीन ते काहे आया। उहे सादा माण्हू हुआ, जंगुनि में वञी जनरलशिप जी मंज़िल ते पहुता। 613 ईस्वीअ में सफ़ा जी जबल ते बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभिनी माण्हुनि खे ललकारियो ऐं ऐलान कयो त बाबा आउं नबी आहियां, मुंहिंजे पुठियां हलो। माण्हू न मञियो। बनी हाशिम खे दावत ॾिनऊं, बाबा आउं अव्हां जो माइटु आहियां, मुंहिंजी ॻाल्हि मञियो। उन्हनि न मञियो। तंहिंखां पोइ मके में विया, मदीने में विया, उते निमाज़ूं पढ़ियाऊं, ऐलान कयाऊं, तबलीग कयाऊं। उन्हनि ॻाल्हि कान मञी। माण्हू सभु मेड़ करे हज़रत अबू तालिब वटि आया त पंहिंजे भाइटे खे सम्झाए, ही नई मुसीबत खड़ी करियो वेठो आहे, असांजे दीन जे ख़िलाफ़ु आहे। पोइ मशहूरु वाक़ियो तव्हां ॿुधो हूंदो, अबू तालिब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चयो त बाबा तुंहिंजो चाचो पोड़ो आहे, उन ते वज़न एतिरो रख जो हू सही सघे। तूं पंहिंजे दीन जो प्रचार भले कर, पर ॿियनि जे दीन ऐं ख़ुदाउनि ख़िलाफ़ु ॻाल्हि न कर। अरब माण्हू ख़राबु आहिनि, पाण में एतिरी पहुच कान्हे जो हुननि खे मुंहुं ॾेई सघूं, तंहिं करे एतिरो मूं ते वज़न न रख। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा ॻाल्हि ॿुधी रोई ॾिनूं। छो रुनाऊं जो ॾिठाऊं त ॻोरा ॿिए पार हीऊं हैरत में पियो, जे विहां त वेर मथे नीह में पोइ निहार, जे वञा त वाको थिए पाड़ी पोइ पचार, हित थी वाइदे वार हुत सोटो ॾिनम सरतियूं। शाह लतीफ़। ॾिठाई त चाचो वाकई पोड़ो आहे। हाशिम वारा एॾा वॾा बि कोन आहिनि, ॿिए पासे वॾा कबीला आहिनि, सॼो अरबुस्तान आहे। हेॾां पंहिंजे वाइदे जो, पंहिंजे मज़हब जो, पंहिंजी सोच जो ख़्यालु आहे, उनखे बि ॾिसे पियो। पोइ रोई चयईं त बाबा ही जेकी बि ॻाल्हियूं पिया कनि से ठीकु आहिनि, पर जे हू मुंहिंजे हिकिड़े हथ में सिजु रखंदा, ॿिए हथ ते चंडु रखंदा, त बि आउं पंहिंजी ॻाल्हि तां कोन हटंदुसि। पोइ 622 ईस्वीअ में संदन हिजरत थी, पर उन हिजरत खां अॻु में तमामु वॾी तयारी थी। यसरब खां हिकु वाक़ियो यसरब खां हिकु वॾो इतफ़ाक़ी वाक़ियो थियो, जंहिं तारीख़ खे नओं मोड़ ॾिनो। हिजरत छो थी? उन करे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जीअणु हराम करे छॾियो हुओ। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान थियो, हज़रत हमज़ो रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान थियो। मके में विया, ज़ियारत थी, सभु कुझु थियो, पर ताक़त जो तवाज़ुन कमज़ोर हो, तंहिं करे उहो मुमकिन न हो त उहा ॻाल्हि हली सघे।
काफ़र छिता थी पिया ऐं खणी बनी अबू हाशिम खे शुएब अबू तालिब वटि क़ैद करे रखियाऊं, घेरो करे रखियाऊं। नियाणियुनि जा कपिड़ा फाटी विया, धीअूं कढी छॾियाऊं। शादी हिननि सां केर बि न करे, खेनि अटो केर बि न ॾिए। ज़िंदगियूं ख़तरे में, विड़ी न थिए सघिया, जो खून रेज़ी थींदी। हिननि हालतुनि ते अबू तालिब वॾा क़सीदा लिखिया आहिनि, उहे पढ़णु खपनि। उहे इब्न इसाक ऐं इब्न तालिब में तव्हांखे मिलंदा। उन्हनि ॾींहंनि में अख़बारूं कोन हुयूं, माण्हू शाइरीअ ज़रिए तबलीग कंदा हुआ। उन में तव्हांखे अबू तालिब जो किरदारु मिलंदो त इंसान जेकी पंहिंजनि ॻाल्हियुनि ते बीहनि था, केॾा न ॻरा, केॾा न वज़नदार, केॾा न ज़बरदस्त इंसान थियनि था। तारीख़ी तरह इस्लाम जी कामयाबीअ जो तसवुरु हज़रत अबू तालिब खां सवाइ करे सघिजे ई नथो। हिन सॼी बर्बादीअ खां पोइ मस 619 ईस्वीअ में बाइकाट टुटो, 2 वाक़िया ख़राब थिया। हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो इंतकाल थियो। हज़रत अबू तालिब गुज़ारे वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बेपनाह थी विया। अरब में पनाह खां सवाइ केरु जहिड़ो रही नथो सघे। सभिनी क़बीलनि वटि विया, उन्हनि इनकार करे छॾियो। ताइफ़ा वारनि ॾांहुं विया, उन्हनि पथर हणी मथो फाड़े रखियुनि। मतिलबु त खेनि लाइ ज़मीन तंग थी वई। उन विच में हिकिड़ो वाक़ियो थियो। कॾहिं कॾहिं तारीख़ में इत्तेफ़ाक़ वॾो पाठ अदा कनि था। यसरब में 620 ईस्वीअ धारे बनी ओस ऐं बनु ख़ज़रत जे क़बीलनि में लड़ाई लॻी वई। लड़ाई नेठि बंदि थी, पर सुलह न थियो। सभिनी चयो त विचां को ट्रैकड़ माण्हू हुजे, सो अची असां विच में ठाह कराए। नतीजो उहो थियो जो यसरब वारा हेॾां आया। आहिस्ते आहिस्ते मुस्लमान थियण लॻा। जेके मुस्लमान थिया तन खे वापसि मोकिलियो वियो। पछाड़ीअ जो हिकिड़ो नुमाइंदो मोकिलियो वियो। पोइ माण्हू आया, 70 आया, 82 आया या वधीक आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे दस्तूर मुताबिक़ उन्हनि खे खां बैयत वरिती। हिन ॻाल्हि ते आउं पोइ ईंदुसि त अरबनि जी उन आदत जो असरु कहिड़ो पियो। ॻाल्हि कबी एग्रीमेंट सां। वापारी माण्हू हुआ, हर ॻाल्हि चिठी ऐं पधरी कबी। चयऊंसि त तूं असां सां गॾिजी उते हली रह। चयऊं त हलंदुसि। मूं ते हमिलो कयऊं त पोइ चयऊं तोखे बचाईंदासीं। जे मूं ते हितां जा माण्हू अची हमिलो कनि, चयऊं त बचाईंदासीं। चयऊं त हिते जा माण्हू जन सां आऊं ॿाहिरां अची विढ़ां त पोइ चयऊं कोन बचाईंदासीं। इनखे चइबो आहे बैतुल हर्ब, जंगी एग्रीमेंट। 2 दफ़ा कसम खणायऊं। ॿियो दफ़ो 80 माण्हुनि खे ॾियारे मोकिलियाऊं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिन आदत ते आउं पोइ ॻाल्हाईंदुसि। उहा हीअ आहे त हर शइ खे डिसिप्लिन सां हलाइणु। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में मौलाना रूमीअ लिखियो आहे, तवक्कल सां गॾु उठ जो गोॾो बि ॿध त उठ हलियो न वञे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबी हुजण ऐं पैगंबर हुजण जे ज़हन में कॾहिं बि दुनियाई बंदोबस्तनि में पाईअ जेतिरी बि गफ़लत न कई। हर तरह जी मुकमिल एडमिनिस्ट्रेशन हुई, रहम हुयो, शफ़क़त हुई, कुर्ब हो, मुहबत हुई, पर बंदोबस्तु 100% हो। तव्हां ॾिसंदव त हिते करामतूं मौजज़ा बि ज़बरदस्त, पर ज़रे पुर्ज़े जो बंदोबस्तु हो। हिन जी जेका वर्ल्ड इम्पॉर्टेंस आलमी अहमियत आहे त लीडर खे छा हुजणु खपे, रुगो ग़ैबी इमदाद ते भाणु खपे, रुगो फ़रिश्तनि जो इंतज़ारु करणु खपे, या लीडरशिप जूं सलाहियतूं घुरिजनि। असीं उन बारे में केतिरा ई किताब पढ़ूं था। मुंहिंजो चवणु आहे त जेको लीडर थियणु चाहे थो, उनखे सभ खां बहितरीनु किताब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जो बि पढ़णु खपे। पोइ ॿिया लीडर बि थिया आहिनि। मॉडर्न कंसेप्ट्स, जदीद ख़्याल आहिनि, उनजो मुतालियो करण खां सवाइ ॻाल्हि न सम्झी सघिबी। यानी हिक हिक शइ जो बंदोबस्तु कयो वियो, एग्रीमेंट कराया विया, तयारियूं कयूं वयूं, माण्हू मोकिलिया विया, प्रोपेगेंडा कई वई, डेलीगेशन मोकिलिया विया, उठ वठी रखिया विया, पाण उन खां अॻु में शहर खां ॿाहिरि निकिरी अलरकम जी जाइ ते हिफ़ाज़ती क़दम खयाऊं, यानी मौजिज़नि ते न भाड़ियाऊं। ईअं कोन चयाऊं त आउं कंहिं न कंहिं तरह बची वेंदुसि, पर उन लाइ पूरी तयारी कई वई, पूरी रिथाबंदी कई वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहर जा मुंतज़िम हुआ, कहर जा बंदोबस्तु कंदड़ हुआ, सादा सबाजा फ़क़ीर दरवेश मस्त। फ़ारसीअ में हिकु ॻाल्हि आहे त मुहबत में ईअं आहियूं जीअं उहा मुखड़ी सुबुह जी पिरह जी हीर लॻण ते ॾकी ऐं लर्ज़िश में अची वञे, पर जंग जे मुक़ाबलनि में असीं पत्थर आहियूं। पत्थर बि उहे जेके सख़्तु कारा थींदा आहिनि।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ में तव्हां उहो ॾिसंदव त हिकिड़ो तमामु ज़बरदस्त मुतज़ाद शयुनि जो इतिहादु आहे। दुनियादारी, दुनिया जा समूरा फ़र्ज़ अदा करणु, नंढड़ियुनि ॻाल्हियुनि खां नंढड़ियुनि माइन्यूट डिटेल्स ते कमु करणु, ऐं जिते सरमस्ती, बेख़ुदी ऐं पंहिंजो पाण खे फ़ना करे छॾण जा मक़ाम हुजनि, उहे सभु शयूं गॾु गॾु मिलंदियूं। अक्सर ईअं न थींदो आहे। रेंज ऑफ रिएक्शन्स वुसत एतिरी जो हिकिड़े पासे जबल जेॾो ॻरो माण्हू, ॿिए पासे हवा खां बि हल्को। उहे शयूं जॾहिं गॾु थियनि थियूं तॾहिं तारीख़ में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थियनि थियूं। ऐं जॾहिं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवां थो त उन लाइ समूरी ऐं पूरी इज़त ऐं एहतराम सम्झणु खपे। कानून में चवंदा आहिनि त उहे अखर असीं बार बार दोहरायूं था, का कमी रहिजी वञे त सम्झणु खपे त उहा बेअदबीअ जे ख़्याल खां न, पर गुफ़्तगूअ जी रवानीअ जे करे थी वञे थी। हुन करे जॾहिं मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठां त सम्झणु घुरिजे त मां चवां थो त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 622 ईस्वीअ में पाण रवाना थिया। 3 ॾींहं जबल सोर में लिका पिया हुआ। कुबा जी जाइ ते पहुता त उते ज़बरदस्त शानदार बंदोबस्तु थियो। उते हिकु अहम कमु कयाऊं, हिकिड़ी मस्जिद ठाहियाऊं। मस्जिद जा पत्थर पंहिंजनि हथनि ते खयाऊं। संदन उघाड़ा पुठा हुआ। सॼो दास्तान आहे त कीअं ठाहियाऊं, ॻरो पत्थर ते खयाऊं। माण्हुनि चयो त उहो आउं थो खणां, उन खे ईअं न चयाऊं त आउं कोन थो ॾियां। उनखे छॾे थे ॾिनऊं, वरी ॿियो पत्थर ते खयाऊं। मस्जिद ठही, उन जे मथां खजीअ जा फड़ा रखियल हुआ। मुस्लमाननि जी तारीख़ में, दुनिया में मुस्लमाननि जी सभ खां बहितरीन मस्जिद उहा हुई। हींअर मस्जिदूं अरबे रुपयनि जे ब्लैक मेलिंग जे पैसनि ते ठहनि थियूं, पर मस्जिद उहा हुई जंहिं मथां खजी हुई ऐं भित लिंबियल हुई। उहा पहिरीं मस्जिद हुई जिते वॾे में वॾा फ़ैसिला कया विया। ॿियो हिकु अजीब ग़रीब कमु थियो, उहो उन खां अॻे कॾहिं बि कोन थियो। मके ऐं मदीने जे माण्हुनि खे मिलाए भाइरनि जा जोड़ा कयाऊं। 2 भाइर हिक जो जोड़ो। कन हालतुनि में अजीब ॻाल्हि उहा बि पए थी त कन माण्हुनि पंहिंजनि ज़ालुनि खे तलाक ॾेई पंहिंजनि भाइरनि खे ॾेई थे छॾियो। मिल्कियतूं सभु गॾु थियूं। पोइ पंहिंजी आदत मुताबिक़ उते बि एग्रीमेंट कयाऊं, ऐं उहा हुई मीसाके मदीना। मदीनो माना शहर, ऐं उन जो नालो रखियाऊं मदीनतुल रसूल, यानी रसूल जो शहर। उन्हनि ॾींहंनि में उते जा माण्हू उनखे यसरब चवंदा हुआ। यसरब में यहूदी कुवतूं रहंदियूं हुयूं, बनी कुरेज़ा, बनी कैनका ऐं 3 बनी तोर। उन खां अलावा बनी ओस ऐं बनी ख़ज़रज बि हुआ। अब्दुल्ला बिन ज़ुबैर बि हो, जेको ज़रे घटि बादशाह थियण वारो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अचण ते ॾाढो नाराज़ थियो। सभिनी गॾिजी एग्रीमेंट ठाहियो। उहो रिकॉर्ड ते अॼु बि मौजूदु आहे। हिकु हिकु शइ लिखी पई आहे। उन ज़माने में हर शइ जा इम्कानी फ़ैसिला गॾिजी लिखी कयाऊं। तंहिंखां पोइ हिननि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते ग़ज़वा कया। ग़ज़वा माना उहो हमिलो जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण शरीक थिया हुजनि। मुख़्तलिफ़ क़बीलनि ते, मुख़्तलिफ़ हंधनि ते ग़ज़वा कयाऊं। शाम ऐं इराक़ खां ईंदड़ काफ़िलनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते छापा हया विया। माण्हू गिरफ़्तार थिया। उन्हनि में मर्द बि हुआ, औरतूं बि हुयूं ऐं ॿार बि। उन्हनि खे फिदियो वठी आज़ादु कयो वियो। कॾहिं कॾहिं राति जो शब खून हणिबो हो। नंढड़ा ॿार मरी पवंदा हुआ। उन जूं सही बुख़ारीअ में वज़ाहतूं आहिनि। उन बारे में मग़ाज़ी वारो बाब सही बुख़ारीअ में आहे, उहो ज़रूरु पढ़णु खपे। मग़ाज़ी वारो चैप्टर न सम्झिबो त उन दौर जी सूरत हाल खे सम्झी न सघिबो। बदर में कहर जी बहादुरी कई वई। थोरा माण्हू घणनि माण्हुनि सां विढ़िया। बदर में मके जे वॾे में वॾा सरदार क़तल थी विया। उन में मुआविया जो नानू बि हो। ॿिया बि वॾा माण्हू क़तल थिया। ॿिए भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ौज वठी विया। वरी हमिलो कयाऊं, लड़ाई कान थी। वापसि विया। वरी उहद जी लड़ाई लॻी। उन में डिसिप्लिन न हो। फतेह जी ख़ुशीअ में गार्डन पंहिंजी ड्यूटी छॾे ॾिनी। माण्हुनि खे ज़रे घटि शिकस्त आई। मुस्लमाननि खे ज़रे घटि शिकस्त आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहद जबल ते चढ़ी विया। हिक ॿिए जी कंहिंखे बि ख़बर कान हुई। अरबनि, अंग्रेज़नि ऐं यूनानियुनि में तारीख़ जो वॾो एतिराम आहे। ॿियनि क़ौमुनि में हिननि खां वधीक एतिराम कोन्हे। अरब हर हदीस में बयानु करे पोइ चवंदा हुआ कुमाकाल
माना मां पक नथो ॾियां, उन में अरबनि ज़बरदस्त तफ़सील ॾिना आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ ते हदीसुनि जे किताबनि में तमामु घणो इख़्तिलाफ़ आहे, पर जेकॾहिं तव्हां पढ़ंदव त तव्हां हैरान थींदव त हिननि माण्हुनि किताब कीअं लिखिया आहिनि। यानी जेका इंटेलेक्चुअल ज़रूरत खपे, मूं तमामु घणियूं आत्मकथाऊं ऑटोबायोग्राफीज़ पढ़ियूं आहिनि। फ्रांस जे माण्हुनि, यहूदियुनि ऐं ॿियनि माण्हुनि सवान उमिरियूं लिखियूं आहिनि, ईसाइनि लिखियूं आहिनि, पर हिते जेके अहवाल आहिनि, मसलन हिकिड़ो माण्हू जंग बदर खां पोइ काबा बिन अशरफ यहूदी हो, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु हिकु वॾी मुहिम शुरू कई। शहर ठाहियाईं, उहे वरी मायुनि ॻाया, गिलाऊं गारियूं मसइला ड्रिगा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त आहे को जो अशरफ जे पुट जो हिसाब किताब करे। कंहिं माण्हू उथी चयो त साईं उन में कंहिं हीले अटकल या चालाकीअ जी इजाज़त आहे, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़क़ति कंधु हेठि कयो। पोइ माण्हू विया काबा बिन अशरफ खे क़त्ल करे आया। उहो तव्हां सही बुखारीअ में पढ़ो। उन में काबा त काफ़र आहे, मुस्लमान कोन्हे, ऐं हिन वॾी ज़्यादती कई आहे। पर जॾहिं तव्हां काबा जे किरदार जे बारे में पढ़ंदा त दिलि ई दिलि में उन जे हिकिड़े हिसे खे सलाम कंदा त माण्हू बराबरि मुस्लमान कोन हो, पर कहिड़े न कमाल जो माण्हू हो, काफ़र हो, वाजिबुल क़त्ल हो, पर माण्हू कहिड़े क़िस्म जो हो। वधीक तव्हां सलाम सही बुखारीअ जे मौरिखनि खे ऐं अरबनि खे कंदव, जन उन जो हू बहु किरदारु पेश कयो आहे। जॾहिं उनखे क़त्ल करण लाइ आया त मुस्लमाननि ॿाहिरां उनखे ईअं सॾु कयो ॼण संदसि महिमान हुजनि। सॾ महिल ज़ाल चयसि त हिन सॾ में मूंखे दोखो नज़र थो अचे ऐं रत जी बुई थी अचे। चयाईं त ख़ुदा जो कसम मूंखे पाण ईअं लॻे थो, पर आउं चवंदुसि त काबा बिन अशरफ कंहिं दोखे सां दर ते कंहिं महिमान जे शुबे में क़त्ल थिए, उनजो लाश दरवाज़े ते तड़पंदो नज़र अचे, पर ईअं न थिए त मुंहिंजे दरवाज़े ते को महिमान अचे, भटकियल भुलियल बुखायल ऐं मारियल तड़पंदो ॿाहिरि रहिजी वञे ऐं आउं घर सुतो पियो हुजां। ईअं कोन थींदो। उन्हनि माण्हुनि में जेके अंदरि घिड़ी आया, उन्हनि में संदसि भाउ बि हो। तंहिं चयसि त आउं तुंहिंजी ख़ुशबूदार वारनि खे सुंघां। उन वारनि में हथु विझी छिके झलियुसि। ॿियनि उनखे खंजर हयां। हिन चयो त मुंहिंजा भाउ तूं बि? चयाईं दीन जो मसइलो आहे, तूं काफ़र आहीं, आउं तोखे क़त्ल थो करियां। उहो सॼो चैप्टर तव्हां पढ़ो। दुनिया में अहिड़ी का बि हिस्ट्री आहे, दुनिया जे माण्हुनि में अहिड़ी इख़लाक़ी ज़रूरत न आहे। उहे ॻाल्हियूं जेके हिननि लिखियूं आहिनि, उहे एज़ वर्क ऑफ प्योर लिटरेचर, प्योर आर्ट ऐं इंटेलेक्चुअल ऑनेस्टी। उन में वॾा इख़्तिलाफ़ आहिनि, हदीसूं घड़ियूं बि वयूं आहिनि। ऐं हिकु टोटलिटीअ जी ॻाल्हि थो करियां, ऐं तहक़ीक़ जी ॻाल्हि थो करियां, हिकिड़ी तहक़ीक़ जी वॾी ख़ज़ाने जी ॻाल्हि थो करियां। हदीस जे किताबनि में हिकिड़ो इंटेलेक्चुअल तहक़ीक़ात ऐं इंसानी समाजियाती मसइलनि जो वॾो ख़ज़ानो मिलंदो। उहे पढ़ण सां अव्हांखे जे बेश्त मिलंदो, सवाबु मिलंदो, उहो पंहिंजी जाइ ते, पर तव्हांखे दुनिया जो सवाबु मिलंदो। उहद जी लड़ाईअ में माण्हू सम्झो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गुज़ारे विया आहिनि। उते हिकिड़ी माई बीठी हुई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिफ़ाज़त में जबल ते तरारियूं पियूं हुयूं। हिकिड़े भेरे माण्हुनि पुछियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॿोलीअ में कॾहिं को लफ़्ज़ हेठि मथे थियो? चयाऊं हिकिड़ो भेरो। उन माईअ खे चयाऊं मुंहिंजा माउ पीउ तो तां क़ुर्बान, ही नेज़ो खणी तूं अञा बि विढ़ी थी। उन दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तमामु घणा ज़ख़्म हुआ। उन मौक़े ते अरबनि चयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरी वियो। कुझु माण्हुनि पे चयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहीद थी विया आहिनि। कुझु माण्हुनि चयो त न जीअरा आहिनि। चयाऊं उमिरि कूड़ न ॻाल्हाईंदो आहे, उनखां पुछो। उनखां पुछियाऊं मरी विया आहिनि या जीअरा आहिनि? हज़रत उमिरि चयो जीअरा आहिनि। चयाऊं ठीकु आहे, लड़ाई छॾियूं था, असीं वरी ईंदासीं, हींअर बची विया आहियो। तंहिंखां पोइ खंदक जी लड़ाई लॻी। सही बुखारी पढ़ो त मुस्लमाननि कहिड़नि हीलनि सां जंग में दुश्मन खे गुमराह कयो, दुश्मन खे पाण में कीअं वेढ़ाइजे, दुश्मन जे कमज़ोरियुनि जो कीअं फ़ाइदो वठिजे, जासूसी कीअं कजे, काउंटर प्रोपेगेंडा कीअं कजे, उहे सभई बंदोबस्त कया विया। रुगो निमाज़ुनि ऐं आयतुनि जी ॻाल्हि कान हुई, जीअं दुनियादारीअ जा कम थियणु खपनि ईअं पे कयाऊं।
उन में चालाकियूं, दुश्मन खे गुमराह करणु, उन्हनि खे पाण में वेढ़ाइणु, उहो सॼो किसो हो। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग जे फ़ाइदे में हुआ। हिकिड़े ईरानी सलमान फारसी रज़ी अलाह ताला अन्हु चयो त ईअं जे लड़ाई कंदासीं त पाण जंग हाराए वेंदासीं, पोइ छा कजे? चयाऊं खाई खोटियाऊं, पोइ बची विया। लड़ाई डिघी थी। लड़ाईअ खां पोइ बाक़ी यहूदियुनि जो हिकिड़ो घर वञी रहियो, बनु नुज़ैर ऐं बनु कैन काज खे लड़ाए छॾियाऊं। बाक़ी हिकिड़ो घर हो, उन्हनि सां मिलियल हुआ, उन्हनि जी जासूसी पे कयाऊं। लड़ाई ख़तमु थी त फ़ौरन उन्हनि ते हमिलो थियो, उन्हनि जो घेरो कयो वियो। साद बिन माफ़ ज़ख़्मी हो, जंहिं लाइ हिननि चयो त हू जेको फ़ैसिलो कंदो उहो असांखे क़बूल आहे। उन फ़ैसिलो कयो त जेके मर्द बालिग़ हुजनि उन्हनि खे क़त्ल कयो वञे, ज़ालुनि ऐं ॿारनि खे ग़ुलाम बणायो वञे। बीबी आयशा रज़ी अलाह ताला अन्हा जी रिवायत आहे त हिकिड़ी माई हुई, उहा वॾा टहक ॾेई पई खिली। हुन खां पुछो त टहक छो पई ॾी? चयाईं त टहक उन करे पई ॾियां त थोरी देरि खां पोइ आउं क़त्ल थी वेंदसि। पुछियमि तोखे केरु क़त्ल कंदो? चयाईं त तुंहिंजो मुड़ुसु मूंखे क़त्ल कंदो। मुंहिंजो मुड़ुसु छो तोखे क़त्ल कंदो? चयाईं असांजे घर ते घेरो करे आया, गरम पाणीअ जी हिकिड़ी देॻ हुई, सा मूं खणी संदन मथां उछलाई। हिकिड़ो मुस्लमान मरी पियो, हाणे उन जे ॾोह में मूंखे क़त्ल कंदा। चयाईं चरी आहीं छा? ईअं कीअं थींदो? थोरी देरि खां पोइ सॾु थियो, फलाणी धीउ फलाणे जी, उनखे वठी ते विया। मूंखे ॾिसी टहक ॾेई चयाईं त मूं तोखे चयो हो त तुंहिंजो मुड़ुसु मूंखे क़त्ल कंदो, ॾिस वञा पई। पोइ उनखे क़त्ल करे छॾियाऊं। उन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में काबे जी ज़ियारत ते विया। मुसलमान काफ़ी हुआ, सम्झाऊं त हाणे इबादत में रुकावट न विझंदा, पर उन्हनि रुकावट विधी। वॾो किस्सो आहे। एग्रीमेंट थी, उन में तय थियो त हिन साल तव्हां मोटी वञो। एग्रीमेंट में 2-3 शर्त मज़ेदार हुआ। हिकिड़ो त तूं रसूल कोन आहीं, उहो न लिखंदे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिखियो मोहम्मद रसूलुल्लाह। चयाऊं उहा ॻाल्हि क़बूल न आहे। हज़रत अली रज़ी अलाह ताला अन खे चयाऊं त लिख, उन न लिखियो। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन कोन लिखियो। चवंदा आहिनि त हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन तलवार कढी बीह रहियो त रसूल तव्हां वाकई आहियो या कोन आहियो? चयाऊं आहियां। पोइ छो कोन थो लिखी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयाऊं ठीकु आहे। पोइ लिखियाऊं मोहम्मद पुट अब्दुल्ला जो। एग्रीमेंट थियो। उन में हिकिड़ो अजीब ग़रीब शर्त ही हो त जेकॾहिं मुसलमान काफ़र थी हलियो वञे त भली हलियो वञे, पर उन्हनि जो माण्हू एग्रीमेंट खां पोइ मुसलमान थिए उहो मोटायो वञे। वॾो गोड़ थियो। हिकिड़ो माण्हू कैदी हो, उहो मुसलमान थियो, उनखे वापसि मोटाइणो थिए पियो। सरासर मुसलमाननि जे ख़िलाफ़ु हो। मुसलमाननि उहा ॻाल्हि क़बूल न थिए कई। बीबी आयशा रज़ी अलाह ताला अन्हा जी रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कमरे जे अंदरि आया। चयाऊं त मुसलमान मुंहिंजी ॻाल्हि नथा मञनि। मूं सलाह ॾिनी मांसि त तूं जीअं चवंदे हू तीअं कोन कंदा, तूं जीअं कंदे तीअं कंदा। तंहिं करे तूं अहराम लाहे जानवरनि जी क़ुर्बानी ॾे, मुसलमान तुंहिंजे पुठियां हूंदा। उहो पहिरियों ऐं 2-3 ॿिया मौक़ा हुआ जिते मुसलमाननि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जन जी ॻाल्हि मञण खां इनकार करे छॾियो। पोइ पाण क़ुर्बानी कयाऊं, मुसलमान अची गॾु थिया। उन अहदनामे मां तमामु वॾो फ़ाइदो थियो। फ़ैसिलो थियो त ईंदड़ साल वरी हज कंदा। हज कयाऊं, ॿियनि क़ौमुनि सां राब्ता रखियाऊं, दुनिया में ख़त वग़ैरह लिखियाऊं। कुझु वक़्त खां पोइ 2 क़बीलनि में झेड़ो थी पियो। कुरैशनि एग्रीमेंट टोड़े छॾियो। पोइ खेनि अकुल आयो त एग्रीमेंट न टोड़णु खपे हा। पोइ अबू सुफ़ियान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कोन मिलियसि। नेठि 630 ईस्वीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ौज वठी विया ऐं हमिलो कयाऊं। हज़रत अब्बास रज़ी अलाह ताला अन पहिरियों मुसलमान थियो। अबू सुफ़ियान जे घर खे अमुन ॾिनो वियो। चइनि 5 माण्हुनि लाइ चयो वियो त उहे जिते हथ अचनि उन्हनि खे क़त्ल कयो वञे ऐं ॿियनि सभिनी खे माफ़ कयो वञे। उन्हनि में हिकिड़ी छोकिरी हुई जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु ॻाईंदी हुई। जन उन खां ॻारायो पिए तन खे मुआफ़ी मिली वई। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो छोकिरीअ खे क़त्ल कयो वियो। 2-4 माण्हुनि खे छॾे ॿियनि खे मुआफ़ी ॾिनी वई। पर हज़रत ख़ालिद बिन वलीद केतिरा ई माण्हू मारे छॾिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ मथे खणी चयो त
मुंहिंजा मौला तूं शायदि रहिजांइ, आउं बरी आहियां। ख़ालिद जेको कमु कयो आहे उन में आउं शरीक न आहियां। हालांकि ख़ालिद बिन वलीद खे वॾीअ जंग खां पोइ सैफुल्लाह जो लक़ब मिलियल हो। पोइ ख़ालिद बिन वलीद घणियूं ख़िलाफ़ वर्जियूं कयूं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे ख़िलाफ़ सख़्तु क़दम कयूं। ख़ालिद बिन वलीद डिसिप्लिन जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो हो, वॾो जनरल हो, 80 ज़ख़्म बि हुयसि ऐं शाइरनि खे इनाम बि ॾींदो हो। उहा ॻाल्हि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़े सख़्तु डिसिप्लिन रखंदड़ माण्हू लाइ बर्दाश्त जोगी न हुई। मके जे सभिनी माण्हुनि खे माफ़ी ॾिनी वई। भरवारियुनि क़ौमुनि इस्लाम क़बूल कोन कयो। तन सां वरी हुनैन जी लड़ाई कई वई। उन में ज़रे घटि मुस्लमाननि खे शिकस्त थी आई, पर कामयाबु थी विया। ताइफ़ जो घेरो कयाऊं, कामयाबु कोन थिया। मोटी मदीने विया, पोइ वरी उहे पेश पिया। साल खां पोइ ऐलान कयो वियो त अरब हाणे इस्लामी मुल्क आहे। हिन में ग़ैर इस्लामी ॻाल्हि बर्दाश्त न कई वेंदी, सवाइ यहूदियुनि नसारनि जे, ऐं अरबनि खे इजाज़त न हूंदी त हू पंहिंजे पुराणे दीन ते हलनि। साल खां पोइ 632 ईस्वीअ में सभिनी खे हज करण लाइ चयो वियो। जुमतुल विदा थियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तक़रीर कई। उन में चयाऊं, आउं ज़िंदह रहियुसि त बि तव्हांजो नफ़ो हूंदो, आउं जे गुज़ारे वियुसि त बि अव्हांजो नफ़ो हूंदो। क़ुर में आयतूं आयूं त नबी मरी वञनि था, पोइ बि दुनिया हले थी। नबीअ जे मरण जे करे अवी फिरी न वञिजो। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन साल वफ़ात कई। 2-3 ॻाल्हियूं हज़ारे ॻाल्हियुनि सां गॾु सम्झ में अचणु खपनि। उन में हिकिड़ी ॻाल्हि हीअ हुई त मूं अव्हांखे सभिनी दुनिया जे बादशाहनि ऐं शहनशाहनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। एॾा वॾा सिपह सालार हुआ जन जे अॻियां ख़ालिद बिन वलीद का शइ कोन हो। वॾियूं वॾियूं जंगियूं हुयूं। जुलियस सीज़र जहिड़ा जनरल हुआ। चंद्रगुप्त मौर्य जहिड़ा जनरल थिया। मुस्लमान जनरल त उन्हनि जे अॻियां का शइ न हुआ। ही लड़ायूं त ॿारनि जो खेल हुयूं। खंदक वग़ैरह जन में 2-2 हज़ार माण्हू हुआ, पर उहे बादशाहियूं ख़तमु थी वियूं। ही जेको अणपढ़ियल माण्हू हो, उमी हो, तंहिं जेका ॻाल्हि कई सा रुगो मज़हबी ख़्यालनि खां न, पर केतिरनि ई ॿियनि ख़्यालनि खां। उहे माण्हू जेके मज़हब में शामिल बि न आहिनि, से बि बिना तव्हांजे मुंहिंजे चवण जे, बिना कंहिं मौलवी मुला जे चवण जे, उहे चवनि था त दुनिया जो वॾे में वॾो माण्हू हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो। छा उहे माण्हू क़ुर ते ईमान रखनि था? उहे ख़ुदा जे पैदा करण ते यकीन रखनि था? छा उहे चवनि था त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु कोन हो? उहे बि चवनि था त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु हो, ख़ुदा जो रसूल। मञीनि ई कोन था। जे मञीनि त मुस्लमान थी पवनि। उन हूंदे बि चवनि था त ही बेमिसाल माण्हू हो। मज़हबी हैसियत खे छॾे बक़ौल तारीख़ी हैसियत जे ही बेमिसाल माण्हू हो। हुनजो सबबु कहिड़ो? उन में 2-3 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो जेको सुवाल पहिरीं नंबर अहमियत वारो आहे, उहो ही त ही उहो पहिरियों माण्हू हो जंहिं हिकिड़ो नज़रियो ॾिनो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में उन नज़रिए मूजिबि समाज ठाहे ॾेखारियो। नज़रिए जे बुनियाद ते समाज ऐं रियासत ठाहिण जे ख़्याल खां अहिड़ो ॿियो अहम माण्हू फ़क़ति लेनिन हो। लेनिन नज़रियो बि पेश कयो ऐं नज़रियाती माण्हू बि हो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में स्टेट बि ठाहियाई। उहो मज़हबी ॻाल्हि हुई, ही ग़ैर मज़हबी ॻाल्हि हुई। पर अहिड़ा थोरा माण्हू आहिनि दुनिया में जन नज़रियो टोटल न ॾिनो हुजे ऐं उन नए नज़रिए मुताबिक़ स्टेट बि ठाही हुजे। फारसीअ जो शेर आहे त जेके करीम ऐं सखी आहिनि उन्हनि जे हथनि में दमड़ी कान्हे, ऐं जेके नेमत जा ख़ुदा आहिनि उन्हनि वटि वरी करम कोन्हे। इंसान ज़ात में इंसान ज़ात जो भलो चाहींदड़ तमामु घणा माण्हू हुआ, सुकरात, अरस्तु, गौतम वग़ैरह, पर उहे स्टेट ठाहे न सघिया। उहे जबर जो मुक़ाबिलो करे न सघिया। तागूती कुवतुनि जे साम्हूं बीह न सघिया। ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ऐलान हक़ न कयाऊं। इंसाननि सां हमदर्दी कयाऊं। इंसाननि लाइ तड़पिया रुना। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि ईअं सभु कुझु कयो, पर जेकी तागूती कुवतूं हुयूं उन्हनि सां मुक़ाबले जी मशीनरी कीअं ठाहिजे उहा खेसि ख़बर कान पई। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में वाहिद यगानू माण्हू हो जंहिं इंसान दोस्तीअ जी आला तरीन क़दरनि खे साम्हूं रखियो। उन दौर में ग़ुलामी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ाइमु रखी। हदीसुनि में आहे त जेको ग़ुलाम मालिकनि खां भॼी वेंदो उन जी क़यामत कान थींदी। उहा उन वक़्तु जेका सूरत हाल हुई, उन तहत इंसान दोस्तीअ जा जेके आला तरीन क़दर हुआ
उहे हुआ इंसाननि सां मुहबत करणु, जीअं दिलि जे अंदरि का शइ हुजे। इक़बाल चयो आहे त ख़ुदा के बंदे तो हैं हज़ारों, बनूं में फिरते हैं मारे मारे, मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार होगा। इक़बाल। ज़ाहिरी इबादतुनि ते पूरो पूरो ज़ोर ॾींदे पर इंसान जे अंदर जी जेका ॻाल्हि आहे उन सां हिकिड़े लम्हे लाइ बि बेवफ़ाई न करणु ऐं तारीख़ी ज़रूरतनि जे मातहत उन्हनि जे दायरे में रहंदे इंसान सां सची मुहबत करणु, सचो प्यारु करणु, नंढड़े ॿार वांगुरु मासूम थी रहणु, फ़क़ीर हुजणु, बहादुर ऐं दिलेर हुजणु। दिलेर माण्हू मुतबरिक ऐं मग़रूर थींदा आहिनि। आकड़, ठठ ठांगर, ॿटाक शटाक, बंदोबस्त वग़ैरह जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पोइ लगन कयो। ठठ ठेगर शहनशाह ज़िले सुबानी उहे कूड़ा पोइ लॻ हुआ, ठग हुआ। पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सादा रहिया। जस्ट लाइक अ चाइल्ड, हिकु ॿार मिसल हिन जो बालकपणु कॾहिं बि हिन खां मोकिलाए कोन वियो। इलाही शादियूं कयाऊं, उन्हनि में नंढड़ी उमिरि जूं थोरियूं हुयूं। हज़रत सफ़िया हुई, हज़रत जवेरिया हुई, हज़रत आयशा हुयूं। उहे 16 ऐं 17 सालनि जूं हुयूं ऐं ॿियूं वॾी उमिरि जूं हुयूं। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी हिकु रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मथे वेठा हुआ ऐं वियुसि, मूं ॻाल्हाइण जी कोशिशि कई, ॻाल्हायाऊं कोन। वरी मूं सलाम कयो, जवाबु कोन ॾिनाऊं, वेठुसि। पोइ ॻाल्हायाऊं, मालूम थियो त संदन ज़ालूं नाराज़ आहिनि, उन्हनि कढी छॾियो अथनि, पाण मथे वेठा आहिनि। यानी उम्महातुल मोमिनीन नाराज़ आहिनि, उन्हनि खे राशन कोन थो मिले। बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे नियापो ॾेई मोकिलियाऊं त खेनि वञी चओ त तूं जॾहिं असांजे घर अची थो त मुस्लमान उन वक़्तु असांखे सदको छो नथा ॾियनि। सभु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी धीउ खे छो था ॾियनि, असांखे सदको छो नथा ॾियनि। पंहिंजे वालिद खे चओ त मुस्लमाननि खे चवे त उहे जॾहिं असां वटि राति रहनि त उहे सदको खणी अचनि। बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उहे माठ हुआ। वरी ॿियो भेरो वई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माठ हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॻाल्हाइण जा वॾा माहिर हुआ, पर पढ़ंदव त तव्हांखे ख़बर पवंदी। बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे चयाऊं, जंहिं ॻाल्हि में अल्लाह ऐं संदसि रसूल राज़ी आहे खां पुछ त उहे उन ॻाल्हि में राज़ी छो न आहिनि। ईअं महाराणी अंदाज़ सां केतिरियूं ई ॻाल्हियूं तमामु नाज़ुक ऐं नफ़ीस अंदाज़ में कंदा हुआ। अव्हांखे ॾिसण में ईंदो त हिकिड़े पासे जिब्राइल अमीन अचे पियो, उन जे परनि जी लर्ज़िश आहे, क़ुर मजीद पढ़िजे पियो, मथां नूर जूं बारिशूं आहिनि, पर उन सां गॾु दुनियावी ॻाल्हियूं बि ईअं आहिनि। जेकॾहिं अव्हां दीन खे हिकिड़े पासे रखी रुगो खेसि इंसान तौरु ॾिसो, तव्हां ॾिसंदव त केॾो उन महबूब माण्हू हो। तव्हां मुस्लमान न हुजो, यहूदी हुजो, ईसाई हुजो, पर हिन माण्हूअ ते तव्हां आशिक़ थी वेंदव। मज़हब खे मज़हब करे सम्झो, पर हिकिड़ी इंसानी माजरा सम्झो। नेपोलियन खे केतिरा माण्हू पसंदि कनि था, माण्हू फ़क़ति मज़हब जे करे थोरो ई हिक ॿिए सां प्यारु कंदा आहिनि। मुख़ालिफ़ मज़हब जे अणवंदड़ माण्हुनि खे घणा माण्हू पसंदि कनि था। खटमंडू वियुसि, उते अक्सरियत में माण्हू हिंदू आहिनि। उन्हनि चयो त असांजो हीरो ज़ुल्फ़कार अली भुट्टो आहे। असां वटि जेका तहरीक शुरू थी सा भुट्टे जे करे थी। उन सॼे दौर में तव्हांखे कुझु ॻाल्हियूं नज़र ईंदियूं त हिकिड़ो सादो माण्हू हो, अरब जो कुरैश हो। हिकिड़े किताब में कंहिं लिखियो आहे त काठियूं बि कंदो हो, फरहन ते सुतो पियो हूंदो हो, जुतियुनि खे बि वेठो ॻंढींदो हो, कपिड़ा वेठो धोईंदो हो, चतियूं वेठो हणंदो हो। बादशाही मिलण खां पोइ हिन माण्हूअ जे माण्हू आऊं उन लाइ चवां थो त नूर ऐं बशर जो मसइलो आहे। क़ुर में आहे त ए रसूल तूं चओ त आऊं अव्हां जहिड़ो इंसानु आहियां, आऊं ॿियनि खे बि नफ़ो ऐं नुक़सानु पहुचाए सघां थो, छो त परे रहियो, पर आउं पंहिंजे नफ़्स खे बि नफ़ो ऐं नुक़सानु नथो पहुचाए सघां। क़ुर शरीफ़ जो वधीक मुतालियो थियणु खपे। उन में हिन क़िस्म जूं बि ॻाल्हियूं आहिनि त जेका हिदायत हुई सा असां करे छॾी आहे। असां गुमराही ऐं हिदायत जे विच में फ़ैसिलो करे छॾियो आहे। उहे पाण फ़ैसिलो कनि, तूं डंडा हणी माण्हुनि खे मुस्लमान कंदे छा?
ॿिए हंधि वाज़े लफ़्ज़नि में आहे त तो ते ज़िम्मेवारी कान्हे तूं हिननि खे हिदायत ॾे। ऐं रसूल, उहा तुंहिंजी ड्यूटी न आहे त माण्हुनि खे मजबूर करे हिदायत करे सही रस्ते ते आणी। छो त अलाह जंहिंखे वणंदो तंहिंखे हिदायत ॾींदो। तो ते बार आहे छाजो तूं माण्हुनि खे ॾंडा हणी मुस्लमान करीं। ही क़ुर आहे, हदीस न आहे, उन ते गौर थियणु खपे। असीं फ़क़ति क़ुर ऐं हदीस जो मुतालियो चंद माण्हुनि जे हवाले करे छॾींदासीं त मुल्क में भींग थी वेंदी। पढ़ियो था पढ़नि कड़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वेतिरा। शाह लतीफ़। मुंहुं त आहे रियां उजरो अंदर में कारो, ॿाहिरि ज़ेब ज़ुबान असीं दिलि में हचारो, उन पर वेचारो वेझो नाहे विसाल खे। शाह लतीफ़। तंहिं करे रुगो लफ़्ज़ न आहिनि, अमल आहे, जुरत आहे, बेमिसाल बहादुरी आहे। मूं रुगो 2-3 मिंट ॻाल्हि करे छॾी, पर आउं अफ़साना निगार आहियां ऐं असीं अदब जा माण्हू बि आहियूं। माण्हुनि जे अंदर जी नफ़्सियात ते सोचूं था। जंग जो मैदान आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु कोन्हे, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु घर वेठो आहे। हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अकेला आहिनि। हिकिड़ी औरत बीठी आहे, सा पई बचाव डिफेंस करे ख़ुदा जे रसूल जो, जेको अलाह जो वॾो प्यारो बि आहे, जंहिं वटि मलाइका आहिनि, जंहिं वटि काइनातूं आहिनि, पर अकेले सिर तन्हा जबल ते वेठो आहे। साम्हूं दुश्मन जूं ज़बरदस्त फ़ौजूं आहिनि, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिफ़ाज़त करण वारो को बि न हो। उहा औरत न हुजे हा त अलाए छा थी पवे। उन वक़्तु छा महसूसु थींदो? सल्तनत क़ाइमु करणी कोन्हे, ख़ज़ाना गॾु करणा कोन आहिनि, मुल्क वठिणो कोन्हे, बादशाही वठिणी कान्हे, पुटनि खे बादशाह करणो कोन्हे, माण्हूअ खे का लालच हुजे त एॾो कमु बि करे न। मक़सदु आहे फ़क़ीरी, मक़सदु आहे फ़ाका, मक़सदु आहे बूटनि खे चतियूं हणणु, मक़सदु आहे कमीसुनि खे ॻंढियूं ॾियणु। आउं हीअ ॻाल्हि करियां थो इहा न आहे, छो त हीउ कमु ॿियनि जो आहे। मूंखां वॾा बहितर इंसान वेठा आहिनि जेके तव्हांखे बेहश्त जो रस्तो ॾेखारींदा। आउं ॻाल्हि हिन दुनिया जी पियो करियां। हिन दुनिया में उन्हनि गुणनि जी ज़रूरत आहे। हिन सियासत में असीं नए दौर में नई दुनिया अॾण जा ख़्वाहिशमंद ऐं दावेदार आहियूं। तनखे उन जी ज़रूरत आहे। मलाइकनि बेहश्तनि जूं ॻाल्हियूं, माखी ऐं खीर जी नदियुनि जूं ॻाल्हियूं मथ भरियूं आहिनि। असां ॼणनि गुनहगारनि खां तमामु परे आहिनि। असीं हिन दुनिया जे नंढनि नफ़नि जी ॻाल्हि था करियूं त हिन दुनिया खे बहितर जहान कीअं बणाइजे, हिकिड़ो नओं निज़ाम कीअं क़ाइमु कजे जो उन्हनि मक़सदनि जे क़रीब तर हुजे, जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नुक़्ता नज़र मुताबिक़ इंसान जे ज़िंदगीअ खे बहितर बणाइजे। जुरत, क़ुर्बानी, जेकॾहिं संदसि ज़िंदगीअ जो अहवाल तव्हां पढ़ंदव, उन लाइ सुठे में सुठो किताबु इब्न इसाक इब्न हशाम जो आहे। उहो तमामु ज़बरदस्त किताबु आहे। ॿिया किताब पोइ लिखिया विया आहिनि। उहो किताबु बाज़ार में मिले थो। उन में अरबनि पंहिंजी कमाल बहादुरीअ सां हर शइ पेश कई आहे। ॿी ॻाल्हि हुई माफ़ु करे छॾणु। टी ॻाल्हि हुई सज़ा बि ॾियणु। हिकिड़ो माण्हू रुगो माफ़ु करे छॾे, डिसिप्लिन हुजे ई न, माण्हुनि खे ख़बर हुजे त सभु कुझु फॿी वेंदो। माफ़ी ऐं सज़ा जे विच में हिकिड़ो बैलेंस तवाज़ुन क़ाइमु हुजे। हिकिड़े दौर में माण्हुनि छा कयो, जो मुस्लमाननि खे क़ुर पढ़ण लाइ वठी वेंदा हुआ ऐं पोइ उते वठी वञी उन्हनि खे मारे पिया छॾीनि, ऐं अहिड़ा केतिरा ई वाक़िया थिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त हिननि खे पकिड़े वठी अचो, उन्हनि जूं ॿाहूं टंगूं वढे उन्हनि खे अरब जे गरम मिटीअ में उछलाए छॾियऊं ऐं उहे पाणी पाणी कंदे मरी विया। चयाऊं त मिसाल रुगो हिननि जे मारण जो न आहे, पर ॿियनि जा रस्ता बंदि करणा आहिनि। हिते डिसिप्लिन जो टाइम हो। ऐं हीअ ॾिसंदव त कंहिं बि सूरत में जेकी बि उन दौर जा वॾे में वॾा डिसिप्लिनरी हुआ, उनखां घटि ॻाल्हि न हुई। मौजो उहो हो त ॿिन्हिनि में तवाज़ुन बैलेंस हो। जेकॾहिं सभु ख़ैर हुजे हा त कुझु न थिए हा। जेके माण्हू असांजे दौर में चवनि था डिसिप्लिन छॾे ॾियो, बंदोबस्तु न करियो, एहतियात न करियो, ॿधी न करियो, मज़बूती न करियो, क़ुर्बानी न करियो, रुगो वेठा अलाह अलाह करियो ऐं माण्हुनि खे नसीहतूं करियो, उन्हनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ मां सबक़ु सिखणु खपे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वधीक शफ़ीक, महिरबान ऐं माफ़ु कंदड़ केर बि कोन हो। तारीख़ी ॻाल्हि थो करियां, मज़हबी ॻाल्हि नथो करियां।
तारीख़ जे शागिर्द जी हैसियत में चवां थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वधीक शफ़ीक़ ऐं महिरबान माण्हू इंसानी तारीख़ पैदा कयो ई कोन। पर जॾहिं डिसिप्लिन जो मामिलो हो, हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बि ईअं हो। उन्हनि उहे सभई ज़िम्मेवारियूं निभायूं जेके सॼे काफ़िले खे सलामतीअ सां पहुचण लाइ ज़रूरी हुयूं। ह्यूमन डीलिंग्स कॾहिं कोसा न थिया, ॾोरापो ॾेई गुण एतिरा आहिनि जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा जो जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त मूंखे ॾींहं लॻी वञनि, काश आउं लिखी सघां। हिकिड़े भेरे हज़रत अली करमुल्लाह वजह जो भाउ हज़रत अकील रज़ियल्लाहु ताला अन आयो, चयाईं मूंखे पैसा खपनि। ॾिनाईंसि, चयाईं ॿिया ॾे, ॿिया बि ॾिनाईंसि, अञा बि ॾे। पोइ इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन खे घुराए चयाईं त बाबा चाचे खे वठी वञो, जेको वॾे में वॾो मदीने में दुकानु हुजे उहो ॾेखारियोसि। तालो भञी सभु टपड़ कढी वठे। हिन चयो त मूंखे ॿुधाईंदे छा, मूंखे ॿधाईंदे छा, आउं वरी पाण खे ॿधाईंदुसि छा? तूं धाड़े जी ॻाल्हि थो करीं, पैसनि जी ॻाल्हि कोन थो करीं। मके जी फतेह थी, सभु खज़ाना गॾु थिया। कंहिं माण्हूअ चयो मूंखे ॾे, वरी ॿियो ॾिनाई, वरी थोरो ॾिनाई। चयाईं हुननि मके वारनि खे एतिरो थो ॾीं, असांखे त ॾीं कोन थो। जंग में असीं तोसां गॾु हुआसीं, वराणियाई तव्हां लाइ उहो काफ़ी न आहे त तव्हां सां ख़ुदा जो रसूल हुजे ऐं हुननि लाइ रुॻो उठ हुजनि। हिननि खे उठ मिलिया आहिनि ऐं तोखे सौदो कहिड़ो खपे? हाणे हुनजो जवाबु केरु ॾिए? अणपढ़ियल माण्हू हो, उमी हो। जीअं ई माण्हुनि सां डील कंदो हो तव्हीं तसवुरु नथा करे सघो त हिन माण्हूअ में ख़ुदा जे रसूल में अणमुइयूं लियाकतूं हुयूं। चार्ल्स स्टुअर्ट मिल्स लिखियो आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुदरत जे किताबनि जो गहरो ऐं अमीक मुतालियो कयो, जेतोणीक अखरनि में अणपढ़ियल हो, पर दुश्मननि सां बहस मुबाहिसे करण में हिन जो दिमाग़ समुंड जेतिरो वसी थी वेंदो हो ऐं पंहिंजी अणपढ़ियल ऐं अणघड़ियल पोइ लॻनि लाइ दिमाग़ खे एतिरो त महदूद कंदो हो जो ॿार खे बि सम्झाए सघिजे। सादी फ़साद जे बयान खे वॾी शान ख़ूबसूरतीअ सां कमाणींदो हो। संदसि चहिरे ते एॾी मासूमियत हुई जो हुन जी अज़मत, जंहिंजो जाहो जलाल एॾो वॾो हो, उहा मुंहं ते ईअं लॻंदी हुई जीअं मासूम ॿार जो मेठाज। माण्हुनि में डपु ऐं ख़ौफ़ बदिरां प्यार ऐं मुहबत जा जज़्बा पैदा थींदा हुआ। हिन में बा अख़्तियार जीनियस सां गॾु अहिड़ी फितरी ॻाल्हि रखियल हुई जो अणपढ़ियल हुजे तोड़े आलिम हुजे, जंहिंसां ॻाल्हाईंदो हो तंहिंजी दिलि मोहे विझंदो हो। हिन दौर में असां जेकी पाण खे इनक़िलाबी कारकुन सम्झूं था, अवाम जा भलीकार सम्झूं था, उन्हनि लाइ लाज़मी आहे त हू हुनर सिखनि त अख़्तियार खे कीअं इस्तेमालु कजे, तवाज़ुन कीअं क़ाइमु रखिजे, माण्हुनि खे कीअं मोहिजे। तव्हां ॾिसंदव त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह खां शाम ताईं, नबूअत जे पहिरें ॾींहं खां वफ़ात ताईं के न के सिटींदे, हुनर हलाईंदे, कमु कंदे, पोरिया कंदे, ॿारनि, नौजवाननि, पोढ़नि ऐं औरतुनि खे सम्झाईंदे गुज़ारियो। अरबनि जा चरिया माण्हू, बेसम्झ माण्हू, बद्दू माण्हू, अणपढ़ियल माण्हू तन खे तयारु कंदो ऐं उन्हनि सां निभाईंदो हो। पाण जहिड़ो माण्हू त बेज़ार थी पवंदो। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे बहितरीन ज़हीन तरीन माण्हुनि मां हो, जन ज़िंदगीअ जा अज़ीम तरीन मक़सद हासिल कया ऐं जन जो बयानु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन न कयो। किताब कोन लिखियाऊं, एॾी वॾी फ़साद ऐं बलागत वारा माण्हू ॿिया पिया आहिनि। जीअं चवंदा आहिनि त फलाणो इल्म जो दरिया हो, दरिया कोन हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इल्मु उन दौर जे हिसाब सां हो, मज़हबी हिसाब सां हो। फिज़िक्स ते किताब कोन लिखियाऊं, पर जेकी बि किताब माण्हुनि लिखिया, जेकी बि इल्मु हासिल कया, उन्हनि खां बुलंदियुनि ते आहे त संदसि दर्जो इंसान जी बहितरीअ वास्ते, इंसान जे ज़िंदगीअ जे लाट ऐं तक़दीर बहितर बणाइण लाइ ज़ुल्म ऐं जबर खे घटाइण, इंसाफ़ खे फ़रोग़ ॾियणु, माण्हुनि खे हिन दुनिया में रहण जी क़ाबिल बणाइणु, इंसान ज़ात लाइ हीअ धरती जेका तंग हुई, जेका जबर सां रूहनि खे तड़पाईंदी, तंहिंखे बर्दाश्त जोॻो बणाइणु, हिकिड़े पासे ऐं ॿिए पासे पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजी ज़ात खे फ़ना करे छॾणु, फूंदा फूंदा करे छॾणु, वक़ुफ़ करे छॾणु, ईअं सम्झणु त आउं ॼाओ ई उन लाइ आहियां, मरणो बि उन लाइ आहियां, सो बि ख़ामोश नमूने सवाइ ॿटा कहण जे।
हिकिड़े माण्हू लिखियो आहे त पंहिंजो पाण खे फना बि करे छॾियाऊं, राहबनि वांगुरु गुरूर बि कोन ॾेखारियईं। त ॾिसो त आउं केॾी कुर्बानी करियां थो, निमाश खां सवाइ, ॾेखा खां सवाइ। हिकिड़ो माण्हू हो पैदा थियो, गुज़ारे वियो, हिकिड़ी विॼ जे तजलीअ वांगुरु पंहिंजूं रोशनियूं छॾे वियो। पोयनि उन मां फ़ाइदा बि वरिता, नाजाइज़ फ़ाइदा बि वरिता। 100 सालनि में मशरिक़ ऐं मग़रिब में उहे फैलिजी विया। उन्हनि मिस्र ऐं फ़लस्तीन जहिड़ा मुल्क फ़तेह कया। इन वधीक लिखियो आहे त उन दौर में कंहिंखे बि कोन चयाऊं त ज़ोरीअ मुस्लमान थिए। मुस्लमान थींदे त तोखे हेतिरा फ़ाइदा था ॾियूं, तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके ईरानी ऐं रूमी दौर हुकूमतुनि में तसवुर में बि कोन हुयूं। हिन अरब जी ऋण पट में रहंदड़ माण्हूअ हुक्मरानीअ जा नवां तसवुर ॾिना, याने बुरायूं जेके बि हुयूं से अरबनि में अची वियूं। हाकिम बिन कान हुआ। इस्लामी निज़ाम 30 सालनि खां पोइ रहियो ई कोन। ख़िलाफ़त ऐं इस्लाम पाण में लॻनि छा? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुआ त उथी बि न बीहो, हटी परे जाइ ॾियो। अहिड़े माण्हूअ जे नाले शहनशाह कैसर ऐं कसरा पोइ अब्बासी शहनशाह थी विया। हारून रशीद, मंसूर ऐं ॿिया वॾा जाहो जलाल जा बादशाह हुआ, तमामु किना थी विया। पर किने थियण खां पोइ बि पंहिंजे ज़माने जे हाकिमनि ऐं बादशाहनि खां 10-10 फुट उभा थी विया। उहो सबबु हो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम जो। उहा जेका बुनियादी तालीम हुई, उनखे मस्ख़ कंदे कंदे, हटाईंदे हुन खां इनहराफ़ कंदे, उन जे बारे में कूड़ियूं ॻाल्हियूं कंदे कंदे, कूड़ियूं हदीसूं ठाहींदे बि उन ॻाल्हि ते पहुता जो दुनिया खे हैरत में विझी छॾियाऊं। बुरो हो भंभोर आरियाणीअ उजारियो, लाथो सभु लोक तां हाड़ी धणीअ होर। छोरियूं छुरण सिखियूं, पुनूं कयाऊं पोर। आयो सो आतोर, जंहिं ॾुखियो ॾिख विहायूं। शाह लतीफ़। जखरो जस करो ॿिया मिड़ई मीर, मिटी उन ख़मीर असुल हुई एतिरी। शाह लतीफ़। सिंध इंटेलेक्चुअल फोरम तरफ़ां हैदराबाद में करायल लेक्चर जो मुकमिल मतन। ही प्रोग्राम प्रेस क्लब हैदराबाद में 31 अक्टूबर 1998 ईस्वीअ ते मुनक़िद थियो। इदारो